फ़नकार त आख़िर फ़नकार ई हूंदा आहिनि, पर के सिर्फ़ पंहिंजे फ़न जे करे दिलि में रहंदा आहिनि। पर उन्हनि मां कुझु अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजे समाजी किरदार जे करे बि दिलि में रहंदा आहिनि। उन्हनि फ़नकारनि में सिंध जो हिकिड़ो मशहूरु फ़नकार, सिंध जो बब्बर शेर जलाल चांडियो पिणु आहे। जलाल चांडियो न सिर्फ़ सिंध जो बहितरीनु फ़नकार हुयो, पर उहो हिकु बहितरीनु इंसान बि हुयो। चवंदा आहिनि त हिकु शख़्स खे पंहिंजे चाचे पंहिंजी धीअ जी शादीअ जी मोकल इन शर्त ते ॾिनी त हू भत में जलाल चांडियो जी महफ़िल कराईंदो। पर हू शख़्स इंतिहाई ग़रीब ऐं मिसकीन हुयो। हुन घणाई इलाज कया त मां ग़रीब आहियां, मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे जो मां जलाल चांडियो जहिड़े फ़नकार खे महफ़िल में आणे सघां। हीउ वीडियो ॾिसण खां पहिरीं तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटण ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोस तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि। हुन घणाई इलाज कया त मां ग़रीब आहियां, मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे जो मां जलाल चांडियो जहिड़े फ़नकार खे महफ़िल में आणे सघां। महिरबानी करे चाचा मूंखे शादीअ जी मोकल ॾियो। पर चाचो ज़िद करे वेही रहियो त जेसीं ताईं जलाल चांडियो जी महफ़िल न कराईंदे मां तोखे पंहिंजी धीअ कोन ॾींदुमि। ग़रीब मजबूर परेशान थी वियो, पंहिंजे दोस्तनि सां हाल वीचार कंदो रहियो। थींदे थींदे नेठि ॻाल्हि अची जलाल चांडियो जे कननि ते पहुती। हीउ उहो वक़्तु हुयो अगरि जे महफ़िल में कंहिं फ़नकार खे घुराइणो आहे त शादीअ जी तारीख़ बि उहो फ़नकार ई ॾींदो हो। हीउ गीत गाननि जो उरूज हुयो, मौसीक़ीअ जो उरूज हुयो। तंहिं टाइम में MP3 वग़ैरह न हूंदा हुआ, कैसेट जो दौरु हुयो। जॾहिं जलाल चांडियो वटि इहा ख़बर पहुती त हिकु शख़्स खे पंहिंजो चाचो धीअ जी मोकल इन्ही शर्त ते थो ॾिए त हू जलाल चांडियो जी महफ़िल कराईंदो, पर हू शख़्स मिसकीन आहे, हू जलाल चांडियो जो ख़र्च अफोर्ड नथो करे सघे। त जलाल चांडियो पंहिंजे ख़ासि माण्हूअ सां खेसि नियापो मोकिलियो त फ़िलाणी तारीख़ ते पंहिंजी शादीअ जो सॾु विराए अचु, जलाल चांडियो तुंहिंजी शादीअ में महफ़िल ज़रूरु कंदो। हुन शख़्स खे यकीन न पियो आयो त शायदि हुन सां केरु मज़ाक़ थो करे। पोइ उहो शख़्स हुनखे पाण जलाल चांडियो वटि वठी वियो। जलाल चांडियो चयसि, घबराए न, मां तोखां महफ़िल जी का बि फीस न वठंदुसि, तूं बसि फ़िलाणी तारीख़ ते शादीअ जो सॾु घुमाए अचु। हू शख़्स ख़ुशीअ मां कुॾंदो घर पहुतो ऐं चाचे खे चयाईं त फ़िलाणी तारीख़ मुंहिंजी शादी आहे ऐं जलाल चांडियो महफ़िल कंदो। मुंहिंजे चाचे खे यकीन न आयो। हुन चयो त जलाल चांडियो एॾो वॾो फ़नकार ऐं तो वटि हुनखे ॾियण लाइ कुझु बि न आहे ऐं हू तुंहिंजे चवण ते ईंदो। चाचे चयसि जे न आयो त यादि रखजांइ मां निकाह कोन पढ़णु ॾींदोमांइ। हुन शख़्स चयो ज़रूरु ईंदो, जलाल चांडियो मूंखे पाण चयो आहे। चवंदा आहिनि त जलाल चांडियो मुक़ररु तारीख़ ते पहुतो हो ऐं ख़ूब महफ़िल लुटियाईं ऐं हुन महफ़िल में जेका बि घोर पई जलाल चांडियो हुन घोट खे ॾिनी त ही तुंहिंजी ख़र्ची आहे। छा अहिड़ा फ़नकार अॼु मौजूदु आहिनि? छा अहिड़ा इंसान अॼु मौजूदु आहिनि? जलाल चांडियो हिकु बहितरीनु इंसान, हिकु बहितरीनु फ़नकार हुयो। हुनजा घणाई समाजी कम हुया। उन्हनि में हिकु इहो वाक़ियो बि हुयो त हिकु ग़रीब जी शादीअ में बिना कंहिं फीस जे शामिलु थियणु ऐं जेका बि घोर मिली उहा हुन घोट खे ॾियणु। उमेदु आहे तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।